من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما दिल जी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम मुझे अजीज मुसलमान भाइरो, बाबरकत मजलिस अल्लाह ताला तवां असांखे नसीब फरमाई आ। महफिलों ऐं कचहरियों ॿियूं बि हूंदियूं आहिनि, पर उन्हनि महफिलनि उन्हनि कचहरियुनि खां हिन मजलिस जो शान मथे आ। छो त हिन मजलिस जो मोर ऐं सरदार अल्लाह जो क़ुरान आ। अब जागो था, समझो था ना बा। हिन मजलिस जो शान ॻाल्हायो समूरा, चओ मथे आ, ॻाल्हायो ॻाल्हायो, थोरो निंड फिटायो न यार, ईअं न कयो। तव्हां छा था चओ? मौलवी वाइद करण सां चुप करे ॿुधूं वेही ईअं? हा ना जी वर्दी त ॾियो न। तव्हांजे हितां कंहिं छोकिरे खे मोकिलींदव कंहिं सामान वठण जे लाइ, घोटकी अॻ में कमु ॾसींदवसि, ॾसे करे पुछंदो अड़े सम्झे साईं छा चयो मां? ॿुधाए त सही न चई, चवंदा हो कोन? ॾाढा ॾाढा चओ, पुछबो आहे न। जेका ॻाल्हि सम्झ में अचे त ठीकु आहे, जेका सम्झ में न अचे त चऊं मौलवी साहिबु इहा ॻाल्हि सम्झ में न आई, ॿीहर सम्झाए। सम्झण आया हूं न, लोड़ो मक़सदु त कोन्हे। या नारो जिंदाबाद मुर्दाबाद मां ॼाणिया ई कोन, या ॿोली मां पढ़ियो ई न आहियां ॼण। जन्नत जी ॻाल्हि अचे, फ़ाइदे वारी ॻाल्हि अचे त पोइ सुभान अल्लाह बि चओ। वरी जेकॾहिं ॾुख वारी ॻाल्हि, कंहिं सदमे वारी या अज़ाब जी ॻाल्हि अचे त पोइ माज़ अल्लाह अस्तग़फ़ार चओ त अल्लाह असांखे बचाए। अज़ीज़ अल्लाह ताला जो नेमतूं ऐं थोरा गणियूं त ॻणण खां मथे आहिनि, ऐं जे शुमार कयूं त शुमार करण खां बि
तव्हां ते अल्लाह जा एहसान आहिनि कोन्हनि ॻाल्हायो। अणगणिया एहसान अल्लाह ताला जा। पहिरियों एहसान इहो कंहिंजे अल्लाह ताला तव्हां असांखे इंसान बणायो, ढोर ढगो जानवर बणाया त अल्लाह खां कोई पुछे हा? ॻाल्हायो बाबा, केरु पुछण वारो कोन्हेसि न। पाण जहिड़ो हुजे त पुछऊंसि त छो, ॾाढो आहे। फरमा तो कुरान वाला कद करमना बनी आदम, 18,000 मखलूकात मां अल्लाह आदम जे बचड़न खे इज्जत ॾिनी आहे। वरी इंसानन मां इज्जत वारो केरु? मुसलमान। वरी मुसलमानन मां इज्जत वारो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती। एहसान अणगणिया। कुरान ॾिनई किताबनि जो सरदार, काबो ॾिनई क़िबलनि जो सरदार, नबी ॾिनई नबियनि जो चीफ सरदार। फरमाए कुरान भी तव्हांजो भलो, काबो भी तव्हांजो भलो, नबी भी तव्हांजो भलो। कुरान थो चवे कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। कुरान में फरमाए उम्मत भी तव्हां भली, उम्मत भी। साईं असां भली उम्मत आहियूं त भली उम्मत जो कमु कहिड़ो आहे? पुछोसि न। चई तव्हां भली उम्मत आहियो, साईं पोइ भली उम्मत जो कमु कहिड़ो आहे? कुरान तो फरमाता मुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। तव्हां भली उम्मत आहियो, भली उम्मत जो कमु इहो आहे पाण बि नेकी कयो, ॿिए खे नेकीअ जो हुकुम कयो, पाण भी बुराई खां बचो, ॿिए खे बुराई खां रोकियो। इहो भली उम्मत जो कमु आहे। कंहिंजो बा पाण भी नेकी करे, ॿिए खे नेकी जो, पाण भी बुराई खां बचे, ॿिए खे बुराई खां। जेके कमु करनि था, जेके दोस्त चांहि पीअनि था उहो भले पीअनि, पर ॻाल्हायो गोड़ न कयो। तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। पाण भी नेकी कयो, ॿिए खे नेकी जो हुकुम कयो, पाण बचो बुराई खां, ॿिए खे बुराई खां रोकियो। तव्हां भली उम्मत आहियो। अञा पढ़ो कुरान छा थो फरमाए। कुरान ॿुधो बा हेॾे, तव्हां कुरान भी भलो, काबो भी, नबी भी। तव्हां असांजो नबी 1.25 लख नबियनि जो सरदार आहे। उनजे मेराज जो महीनो आहे न, 1.25 लख नबियनि जो इमाम आहे। फरमा तो कुरान सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। तव्हांजो कसूर भी कोन्हे, मानी में अञा देर आहे। बुख ते आवाज़ न हलंदो आहे। जीअं तव्हां चांहि पीती आहे, मां भी चांहि पीती आहे, मानी न खाधी आहे, मुंहिंजो आवाज़ हले थो न। सची ॻाल्हि इहा आहे, अल्लाह ॼाणे थो। थोरो ॻाल्हायो, एहसास कयो पंहिंजो भी, उलमा जो भी। राति मां हुयुमि जो ही हेठि दादू ज़िले खां बि हेठि 12 वॻे निकितो आहियां। सॼी राति सुबुह जी बांग मिली आहे, दड़ी पहुतो आहियां घोसपुर। अध कलाक को निंड कई आहे, वरी भॼा। हाणे बि रड़नि था पोइ न हेॾे ठुलऊं जेकंबा जे बजर सां पोइ न आहिनि। ॾींहं जो सो बि, राति वारा अञा जुदा। ईअं छा थो फरमाए कुरान? जीव जवाननि खां तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। अज़ीज मुसलमान भाइरो, छा तो फरमाए कुरान? मेराज जो महीनो आहे। फरमा तो कुरान सुभान पाक उहा ज़ात, कंहिंजी ज़ात? खाइण खां भी, थोरो ॻाल्हायो, पीअण खां भी, औलाद खां भी, माइटी खां भी,
रिश्तेदारी खां भी फरमा तो कुरान कुल हुवल्लाहु अहद मुझा नबी सदे चवेन ता अल्लाह अकेलो लौ कान फीहिमा आलिहतुन इल्लल्लाहु लफसदता। कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमा दुनिया में बाला हो जना त फसाद थी पवे हा बाला हो जना त कुरान तो चवे फसाद थे हा कियां एकड़ो चवे आ अख देस बियो चवे आ न काणो करे से मोजो मुखालिफा कम ठहे आ अब ठहे आ गालायो एक चवे आ भूरो करे से बियो चवे आ न मोजो मुखालिफा सांवरो करे। फरमाए मुझा कुरान में मुझा मोहम्मद रसूलुल्लाह चौ चौ सल्लल्लाहु फरमाए नबी सदे चवेन ता अल्लाह अकेलो हिक्का बियो कोई कोने बुधो मुसलमान कुरान इज्जत देण वारो भी अल्लाह जलील करण वारो भी अल्लाह। फरमा तो कुरान कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तनज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मुझा नबी सदे चवेन त मुल्कन जो मालिक मां आहियां केरा दा गालायो गालायो वणे त कंहिंखे बादशाही ॾियां वणे त कंहिंखे गदागर बणायां वणे त कंहिंखे इज्जत ॾियां वणे त कंहिंखे ज़लील कयां केरा मुल्कन जो मालिक। फरमा तो कुरान लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ यख़्लुक़ु मा यशाउ यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकुर औ युज़व्विजुहुम ज़ुकुराना व इनासा व यजअलु मन यशाउ अकीमा। मुझा नबी ज़मीन आसमान अल्लाह जो मुल्क कंहिंजो वणे जेका शइ वणे पैदा कयां न्याणियों ॾियां मुंहिंजी मर्ज़ी पुट ॾियां मुंहिंजी मर्ज़ी जोड़ा ॾियां मुंहिंजी मर्ज़ी पर जो संड बणायां त बि मुंहिंजी मर्ज़ी इज़्ज़त ऐं ज़िल्लत जो मालिक भी अल्लाह नफ़े नुक़सान जो मालिक भी अल्लाह मौत ऐं हयातीअ जो मालिक भी अल्लाह धीअनि ऐं पुटनि जो मालिक भी अल्लाह। छा पढ़ंदा हो निमाज़ में इय्याका नअबुदु अब ॿुधो छा चवंदा हो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो नमाजी नमाज सो पढ़े चे तो खास तुझी इबादत करूं था तो खाई गालायो बाबा मदद केर दींदो आ अब केर दींदो आ मदद इबादत कंहिंजो हक़ आ। फरमाए मुझा नबी सदे चवेन ता अल्लाह अकेलो आओ अल्लाह अल्लाह अकेलो आओ। तव्हां पखी ॾिठो आहे जेको राति जो निकिरंदो आहे चिबरो चवंदा त झिबरो तव्हां छा चवंदा हुअसि ॻाल्हायो न छा झिबरो चवंदा हो न तव्हां के वरी चिबरो चवंदा अथसि। झिबरो अची वेठो वण ते हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ॾिठुसि चई झिबरा चई भला तूं अकेलो छो हूंदो आहे। झिबरो पखी ॾींहं जो न निकिरंदो आहे राति जो सो बि अकेलो ॿाह जाथे गजा त झेड़ो शुरू झिबरो राति जो निकिरंदो सो बि अकेलो ॿाह जी गड़जी पिया न त झेड़ो शुरू। झिबरे पखी चो अकेला ही अल्लाह जी मीरास आहे अल्लाह भी अकेलो मां भी अकेलो ठहंदो आहियां। भली तव्हां खां पुछां थो सच ॻाल्हायो पखी छा चयो त अल्लाह आस्ते चो मतां केरु ॿुधेव अल्लाह छा चए अल्लाह भी अकेलो मां भी अकेलो। वरी सुलेमान अलैहिस्सलाम पुछा के भला ॿुधाए त साईं चई चओ चई बाक़ी तूं वेहंदो जो आ त भले का न का शइ भंडण हूंदो ई हूंदो थी कुझु न कुझु वेठो ॿोली दे या खिकराट कंदो या का पंहिंजी ॿोली में ॻाल्हाईंदो वेठो छा चवंदो आ। झिबरे पखी चो
उन्हनि माण्हुनि खे सॾु कंदो अड़े अल्लाह जी नाफ़रमानी न कयो जंहिं रब तव्हां ते नेमतूं कयूं आहिनि। पखी सियाणो न आहे, पखी सियाणो न आहे, ॻाल्हायो अबा। वरी चयसि तूं ॾींहं जो न निकिरंदो आहे, राति जो निकिरंदो आहे, ईअं छो? जिबरो पखी राति जो निकिरंदो आहे, ॾींहं जो जॾहिं बि निकिरंदो जाथे निकिरंदो त पोइ वेठो हूंदो, वेठल ॾिसंदव, बाक़ी घुमंदो न ॾिसंदव। जिबरो ॾींहं जो वेठो हूंदो, बाक़ी राति जो कॾहिं हुते कॾहिं हुते कॾहिं हुते कॾहिं हुते। अक्सर वरी माण्हू चवंदा आहिनि त बाबा इहो जिबरो वेठो आहे न, जंहिं घर में जिबरो वेहण जी जाइ करे अबा इन घर जो माण्हू मरंदो। तव्हां न चवंदा हो अबा, मां तव्हांजी ॻाल्हि ई कोन थो कयां। इहे वाम बि हूंदा आहिनि, तव्हां वटि बि आहिनि कोन्हनि? न ॻाल्हायो, मां बि साई पटियां भला। तव्हां वटि आहे ईअं कोन्हे, न आहे त न कयो आहे त हा कयो आहे। पाण जिबरो पखी आहे न वा, जिबरे जे हथ में कुझु आहे छा? ॻाल्हायो। कुल्ला अमल कुल नफ्सी ज़र्रा वला नफ़ा इल्ला माशा अल्लाह। मुझा सोना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदे चवेन मां मोहम्मद भी पंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक न आहियां, जीअं मुंहिंजो अल्लाह चाहे। जिबरे जे हथ में छा आहे? छा चई? ॾींहं जो इन करे न निकिरंदो, इंसान जे मथां इंसान ज़ुल्म कंदो आहे, मां पखी खां बर्दाश्त न थींदो आहे, इन करे राति जो निकिरंदो आहे, ॾींहं जो निकिरंदो ई न आहियां। ॿुधो छा चवंदा आहिनि साईं, जंहिं घर में जिबरो जाए करे साईं माण्हू मरंदो। फरमायो क़ुरान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला तियरत वला सफरा वला अदवा वला गौला औ कमा क़ाल। फरमाए न वठो बदगुमानियूं, कांव कां करे त महिमान ईंदो। पुराने दौर जा माण्हू कांव वेहंदो हो न, जॾहिं कांव कां करे न, पोइ चवनि मायूं या मर्द चवनि डुरी वञो कांव अचे कोसो लोलो ॼाए फलानो ईंदो। यार तव्हां ॻाल्हायो ई नथा। हा वाह, कांव कां करे त महिमान ईंदो। ॿुधो, ला तियरत वला सफरा वला अदवा वला गौला औ कमा क़ाल। फरमाए न वठो बदगुमानियूं, कांव कां करे त महिमान ईंदो। हथ खां गिरव किरी पवे त बि चवंदा को महिमान ईंदो या कंहिं संभारियो आओ। फरमाए तव्हां चवंदा सफ़र जो महीनो चंडो आओ या 13 महीनो आहे, मौलवी साहब मां खोड़ा वणनि ते चढ़ी विया। खोड़ दोस्त बाबा 13 महीनो आहे, मुल्क में पैसो कोन्हे। चवंदा आहिनि अबा महीना घणा आहिनि? हाँ बा, अंग्रेजी महीना भी 12, हिंद की महीना भी 12, इस्लामी महीना भी 12, वो 13 महीनों काढो आयो। मुहर्रम सफर रबीउल अव्वल रबीउ सानी जमादुल अव्वल जमादुल सानी रजब शाबान रमजान शवाल जुल्काद जुलहज। वरी अंग्रेजी महीना थव जनवरी फेब्रुवरी मार्च अप्रैल, ये जनवरी मुहर्रम ऐं सफर ये इस्लामी महीना थव। ऐं हिंद की महीना तव्हांखे नाला ईंदा आहिनि ॿाहिरि जा माण्हू हो। हाँ बा न पहुची सघंदुमि, चओ न करे न पहुची सघंदुमि। हाणे अञा वार शुरू कयो, न पहुचंदुमि वधा छॾियो जान कटियो, मां ई बंदि थो कयां त पियो रड़े। छा थो फरमाए? सफ़र जो महीनो तव्हां चवंदा आहियो चंडो आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुरा तव्हांजा पुछड़ा जेके अमल आहिनि उहे चंडा अथव, महीनो चंडो न आहे। वरी हिंद की महीना चेट जेठ कती असू मंघेरो, ये हिंद की महीना आहिनि। अले कीअं निंदड़कनि जा महीना आहिनि। हा वाह, ॿुधो ये सभु 12 आहिनि, 13 काढो आयो, 13 महीनो न थींदो आहे। वरी फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वला अदवा वला गौला औ कमा क़ाल। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू तव्हांखे चवंदा ॾाइण आई आहे, माण्हुनि जूं दिलियूं कढंदी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॾाइण जो वजूद ई ज़मीन ते नाहे, ॾाइण जो वजूद ज़मीन ते नाहे। खुदा वास्ते मुसलमानों समझो छा तो फरमाए कुरान, इज्जत जो मालिक भी अल्लाह, जलील करे तभी अल्लाह, फायदो दे तभी अल्लाह, नुकसान दे तभी। ॻाल्हायो ॻाल्हायो थोड़ो ॻाल्हायो। नुकसान दे तभी, फायदो अचे त अल्लाह ॾों आयो आहे, नुकसान अचे त बि
या खुश थी वञूं त साईं जे खाते में मरे त अलाह जे खाते में। मके जा मुशरिकीन चवंदा कीअं तव्हां भला माण्हू अबा औलिया अलाह जी करामत चओ बरहक आहे। अबा औलिया जी करामत वली जिंदा है खिदमत कयोसि जानी माली तामुन कयोसि वली दुनिया छॾे वञे कबर ते वञी कुल पड़ी दुआ घुरोसि बाक़ी नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह। हाँ बा माण्हू बीमार थी वेंदो आहे न बा पोइ वेही छा चवंदासीं चइबा ख़बर ॾे तूं पंहिंजे हमराह जी चए साईं फिलानी इस्पताल फिलानो कराची हैदराबाद या कश्मीर या घोटकी से मुल्क रुलियाऊं हमराह ख़ुशि नथो थिए। पोइ छा चवंदुसि अदा हाणे मुल्क त घुमियो आहे पर हिकिड़ो कमु कर कहिड़ो दादू ज़िले में सैदी मूसाणी पीर अथई उते वञ साईं देरी कोन्हे ऑपरेशन थो करे। मां पाण वियो आहियां सैदी मूसाणी ते पर जीअं जाहिल वेंदा आहिनि न ईअं न वियो आहियां उते वञी कुल पड़ी दुआ घुरियूं हलियो आहियां बसि हक़ आहे छो न वञो। पर मां हेॾे मतां सम्झो त वियो आहे त ज़ाल सूदो वियो हूंदो वञण ई अकेलो वियो आहियां। सुभाणे तव्हां ई खणो बोटो कुले ते त हलो मां पीर मनावण चली आहियां। हा मां ईअं तवजो हेॾे अकेला वञो अकेला कुल पड़ी दुआ घुरो बाक़ी नफ़ो नुक़सान हुन जे हथ में आहे। कंहिंजे में अबा कंहिंजे हथ में अबा हेॾे ॿुधो वरी हमरा खे चवंदा अलाह जी कुदरत उते पहुतो जीअं ख़ुशि थी वेंदो न पोइ छा चवंदा भले जहिड़ा ॿुधासीं अहिड़ा ॾिठासीं। छा जहिड़ा ॿुधासीं अहिड़ा वरी जे हमरा खुदा न ख्वास्ता मरी वञे छा चवंदा अबा ख़बर ॾे जे साईं दवाऊं धागा फीणा समन सरकार सचल कलंदर भेटाई सैदी मूसाणी साईं हमरा मरी वियो ॼट छा चवंदो हा दा अलाह ॾाढो आहे। छा चवंदो ख़ुशि थिए त पोइ पीर जे खाते में मरे त अलाह जे खाते में। समझो था अलाए कोन कुरान तो फरमाए इन तुसिबहुम हसनतुन यक़ूलू हाज़िही मिन इंदिल्लाह। मक्के जा मुशरिक भी कंदा फ़ाइदो अलाह जो नुक़सान नबी दा। इन तुसिबहुम हसनतुन यक़ूलू हाज़िही मिन इंदिल्लाह व इन तुसिबहुम सय्यतुन यक़ूलू हाज़िही मिन इंदिका कुल कुल्लु मिन इंदिल्लाह। मुझा सोना मोहम्मद फायदो मिलन थो तुम आडो था समझनी नुकसान तोड़ो था समझनी। मां रब कुरान में तो चवाए मोहम्मद सदे चवेन इज्जत या जिल्लत सर्दी या गर्मी बीमारी या सेहत दुख या खुशी कुल कुल्लु मिन इंदिल्लाह। मोहम्मद करीम सदे चवेन सब शय अल्लाह डो थी अचे काढो बा कुल कुल्लु मिन इंदिल्लाह। कुरान में फरमाए सब शय अल्लाह डो थी अचे अर्द छा कम त अल्लाह अकेलो आओ जिबरे भी छा जो त अल्लाह गालायो यार अल्लाह अकेलो आ हे झिबरो पखी आओ हजरत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम वेठो आ पखिन जी हाज़ुरी वेठो थो भरे सब पखी आया पर ड्रखण पखी न आयो आओ। कुरान तो फरमाए चे पियो ला अरल हुदहुदा अम कान मिनल गायबीन लौ अज़बन्नहु अज़ाबन शदीदा औ लअज़बहन्नहु औ लयातियन्नी बिसुल्तान मुबीन। कुरान तो फरमाए समूरा पखी आया सुलेमान अलैहिस्सलाम वट सभिन हाज़ुरी भराई आओ पर ड्रखण पखी न आयो। सुलेमान अलैहिस्सलाम जो छा थियो आ माखे जे मां नथो ॾिसां हुदुद खे गायब थी वियो आ। फरमा तो कुरान चे पियो लौ अज़बन्नहु अज़ाबन शदीदा औ लअज़बहन्नहु औ लयातियन्नी बिसुल्तान मुबीन। कुरान तो फरमाए सुलेमान अलैहिस्सलाम जो छा थियो आ माखे जे मां नथो ॾिसां हुदुद खे आयो त पर पटी दो मांस कोई छड़ी दो मांस या सख्त अज़ाब कंदो मांस या वरी सुल्तान मुबीन को पधरो दलील पेश करे त मां काॾे वयो हो। ड्रखण पखी तव्हां ॾिठो आहे न हा कंदा हो न कंदा हो
ॾिठो अथव न हिकिड़ो अथव अछो इहो न अथव ओ गाढ़ी चोंब वारो मथो चोट गाढ़ो त वणनि जा सोराख कढंदो आहे इनखे चइबो आहे अरबी में हुद हुद मन ड्रखण पखी हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो लौ अज़बन्नहु अज़ाबन शदीदा अचे त पर पटी दो मांस या कोई छड़ी दो मांस या वरी सख्त अज़ाब कंदो मांस या वरी को पधरो दलील पेश करे त मां काॾे वयो हम कुरान छा तो फरमाए थोड़ी फम कस गैर बाईदिन थोड़ी देर गुजरी हुद हुद अची वियो थोड़ी देर गुजरी ड्रखण पखी अची वियो सुलेमान अलैहिस्सलाम पुछा पियो करे काॾे वए हैं छो देर कयाई कुरान तो फरमाए पखी पियो चवे आहत तो बेमालम तो हित बिही पुछा पियो करे नबी काॾे वए हैं चे उतो थो अचां जाथे तू न पहुतो जाथे तू न समझो जाथे तू माना सुलेमान अलैहिस्सलाम के चे पियो पखी उतो थो अचां जाथे तू ही न पहुतो आऊं माना चे पियो तोखे ख़बर ही कोन्हे त मां काथो थो अचां रे पखीअ जो अकींदो आहो जे पुछा पियो करे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम काथो थो अचे कुरान तो फरमाए हुद हुद पखी पियो चयो जे तो कमिन सबाइम बेनबाई यकीन कुरान तो फरमाए पखी पियो चवे मां सबा जे मुल्क को ख़बर खयो ईंदो आऊं केड़ी ख़बर आ फरमा तो कुरान वजतु मुरात तमलिकुहुम व ऊतियत मिन कुल्लि शै वलहा अर्शुन अज़ीम जे सबा जे मुल्क को ख़बर खयो ईंदो आ जे केड़ी खबर आ जे हिकड़ी औरत आ जेका मुल्क जी सरबराह ओ जंहिंजो वॾो आलीशान तख्त आ जंहिंजो बल्कीस नालो आ पोचे छा पई करे पखी का पुछे तो सुलेमान अलैहिस्सलाम फरमा तो कुरान चए पियो वजतुहा व कौमहा यस्जुदून लिशम्स मिन दूनिल्लाह हिकड़ी औरत आ ओ जेका मुल्क जी सरबराह ओ जंहिंजो वॾो आलीशान तख्त आ सिज जी पूजा पई कराए सुलेमान जबी यस्जुदून लिशम्स मिन दूनिल्लाह पखी पियो चवे सुलेमान सजदो त अल्लाह जो हक़ आ अब कंहिंजो हक़ आ सजदो पुकार कंहिंजी ॻाल्हायो नज़र कंहिंजो हक़ आ न्याज़ भी कंहिंजे लाइ नज़र भी कंहिंजे लाइ खैरात कयूं त भी कंहिंजे लाइ फरमातो कुरान कुल इन सलाती व नुसकी व महयाय व ममाती लिल्लाह रब्बिल आलमीन कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमायो सोना मोहम्मद चओ चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा सोना नबी सदे चवेन मुझी निमाज मुझी कुर्बानी मुझो जिंदा रहण या मां मोहम्मद जो मौत लिल्लाहि रब्बिल आलमीन सब शय अल्लाह जे लाइ निमाज पढ़ो त कंहिंजे लाइ जिक्र क्यों कंहिंजे लाइ खैरात क्यों कंहिंजे लाइ नज़र भी कंहिंजे लाइ न्याज भी कंहिंजे लाइ जिंदा रहूं त भी कंहिंजे लाइ मौत अचे त भी कंहिंजे लाइ अञा ॿुधो कुरान छा तो फरमाए कुरान सुबहान पाक उहा ज़ात वरी फरमा तो कुरान सुबहानल्लज़ी खलकल अज़वाज कुल्लहा कुरान तो फरमाए पाक हुआ ज़ात जंहिं हर शय के जोड़ो जोड़ो करे बनायो आ अड़े पखिन में भी जोड़ा चीतन में भी जोड़ा जानवरन में भी जोड़ा फरमाए उहा पाक हुआ ज़ात जंहिं हर शय के जोड़ो जोड़ो करे बनायो आ कुल हो अल्लाहु अहद फरमाए मुझो अल्लाह हो अकेलो वणन में भी पखिन में भी अब जोड़ा न ॻाल्हायो और इंसानन में भी आदम अलैहिस्सलाम हुयो त ॾाढी हवा भी अथसि न हिकिड़ा हाथ आके भी चुप कयो ॾेढ मण जो मथो लोॾियो था तोले जी ज़बान सां या हा कयो या ना कयो खेली ख़त्म आदम अलैहिस्सलाम आहे त ॾाढी हवा भी आहे न
इब्राहिम अलैहिस्सलाम आए त हाजरा ऐं सायरा भी आहे है ना। पर अञा बुधो छा तो फरमाए कुरान। अजीज मुसलमान भाइरो फरमा तो कुरान सुब्हानल्लज़ी खलक़ल अज़वाज कुल्लहा। कुरान तो फरमाए पाक वा उहा ज़ात जंहिं हर शइ खे जोड़ो जोड़ो करे बणायो आहे। पर अल्लाह अकेलो आहे। अल्लाह के पुट आहिनि, अल्लाह के धीअ आहिनि, पर जे अल्लाह के पुटनि जी ज़रूरत हुजे हा त तव्हां असांखे नाले खां सिकाए हा। ईसा ने भी चयो त हज़रत उज़ैर हा ईसा अल्लाह जो पुत्र। ईसा ने जाचो हज़रत ईसा अल्लाह जो। अल्लाह ताला फरमायो काल इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजालनी नबिया। चई सॾे करे मुंहिंजा ईसा पैगंबर चवेन काल इन्नी अब्दुल्लाह। सॾे चवेन त मां अल्लाह जो बानो आहियां, इब्नुल्लाह न आहियां, मां अब्दुल्लाह आहियां। आतानी अल किताब वजालनी नबिया। मूंखे अल्लाह किताब इंजील ॾिनो आहे, अल्लाह मूंखे नबी भी करे मोकिलियो आहे। अड़े जे ॾियण ते अचे बीबी मरियम खे बग़ैर मुड़स जे ईसा नबी पियो ॾे जे ॾियण ते अचे। पर फरमाए ज़करिया अलैहिस्सलाम पोढ़े नबीअ खे 120 सालनि जी उमिरि में पुट ॾे पर नालो भी यहया रखी ॾे। बेपरवाह ज़ात आहे। पिन्या दर न पिनो जे पिन दे पूरत न पवई उन्हीं दर पिन जेको ॾेई न पचारई। छा चई? उन्हीं दर पिन जेको ॾेई छॾे दर दाता जो तूं सुतन सॾ करें। अदियूं अब्दुल लतीफ़ चए अड़े बुढ़ी छो न मरे जे पिने पियो पेनारन खां। जागो था नौने आपो आयो राणे वटो रात लधी सो लतीफ़ चए डातर वटो डात कोन पुछे थो ज़ात जेके आया से अघी वया। अब समझो था छा तो फरमाए कुरान सुबहान पाक उहा ज़ात केड़ी सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही। पाक उहा ज़ात जंहिं हर शइ खे जहा। पाक उहा ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे बाने खे लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। पाक उहा ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे बाने खे रात जे कुछ हिस्से में मस्जिद हराम खां वठी मस्जिद अक़सा ताईं। लैल चइबो आहे रात जे हिस्से खे। रात पूरी ॻाल्हाए न था। अब जेके निंड पिया हथ मथे खणो मां ॾिसां। जागो था पोइ ॻाल्हायो जे नथा। मां थो चवां माण्हुनि में वाइदा आले मुक़ाम में ॻाल्हायो त सही न। मां ख़बर पवे तव्हां सम्झो था अलाए न। मां कलर में अबा सियाणो हारी हूंदो आहे न कलर में बिज न हारींदो आहे। छो ज़मीन ख़राब आहे बिज बगीचीअ में पवंदुसि न। तव्हां ॻाल्हायो ॾिस ॻाल्हाईंदा हलो हा या न कंदा हलो त मूंखे ख़बर पए हौसला अफ़ज़ाई थींदी त जंहिंसां मां मथो तोड़ां इहे सम्झनि नथा। तव्हां चुप कयूं वेठा हो। मां चवंदो आहियां अलाए कहिड़ी परेशानी में आहिनि, अलाए सम्झनि कोन था, अलाए मुंहिंजी ॿोली नथी सम्झ में अचे। कुरान छा थो फरमाए लैल चइबो आहे रात जे हिस्से खे। रात जो रात पूरी न गुज़री रात जो हिस्सो गुजरियो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे मेराज कराई पर तूर सीना जबल ते दुआ पियो घुरे रब्बे अरिनी अल्लाह दीदार कराए। अल्लाह ताला फरमायो लन तरानी न ॾिसी सघंदे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरे ई कोन थो खुदा पाण थो घुराएसि। चथो कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है तूर सीना और है अर्श मुअल्ला और है खुद जाना और है खुद बुलाना और है खुद जाना और है खुदा का बुलाना और है। खुदा वास्ते मुसलमानों समझो छा चई। मूसा अलैहिस्सलाम दुआऊं पे घुरे तभी मेराज दीदार पर हज़ारा परदन मां हिकड़ो पर्दो परे के सुई जे पाखड़े जेतरो नूरानी तजली जबल जे मथा आई। जबल सड़ी पियो खर मूसा साइका बेहोश थी मूसा किरी पियो। हे मूसा अलैहिस्सलाम घुरे पियो तभी दीदार
मूसा अलैहिस्सलाम के कुर्ब नसीब के तूर सीना जबल ते इब्राहिम अलैहिस्सलाम के कुर्ब नसीब के काथे आड़ा जे अंदर वने पे इब्राहिम नबी हकल करे चे पे अल्लाह कंहिंजा मिट सजाण कंहिंजा माइट या अज़ीज़ रिश्तेदार सजाण अल्लाह मुझो अबू भी दुश्मन बणियो बीठो थी आदर गॾु निमरूद सां मुझे सड़न जे इंतजार में आओ अल्लाह फरमाए इब्राहिम चे जी मुंहिंजा रब फरमाए तुझी तौहीद जे करे असां के बाहि में वञणो थो पवे अल्लाह ताला फरमाए इब्राहिम गणती न कर इब्राहिम बाहि में पहुचण तुंहिंजो कम आ अड़े बाहि के बाग बणाइण मां अल्लाह जो कम आ एडा ज़ालिम पींग वांगुरु ठाहे इब्राहिम अलैहिस्सलाम कीअं ठाहे हीअं जे उछलियऊं विच बाहि में अल्लाह हकल थो करे कुलना या नार ओ बाहि चे जी मुंहिंजा साईं जी मुंहिंजा आका जी मुंहिंजा रहबर जी मुंहिंजा मालिक बाहि के कन आहिनि बाहि के कन आहिनि बगैर कनन वारी बाहि पंहिंजे मालिक जो चयो मञियो या ना फरमाए थो क़ुरान कुलना या ओ बाहे चे जी मुंहिंजा रब्बा जी मुंहिंजा साईं जी मुंहिंजा आका हुकुम कर अल्लाह तो फरमाए कुलना या नार कूनी बरदं व सलामा अला इब्राहिम ओ बाहि थदी थी वञ सलामती वारी बणजी वञ इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां एडी थदी न थी मत मुझे खलील के सीउ थे एडी गरम न थी जा मत तपश महसूस थे बरदं व सलामा सलामती वारी बणजी वन हकल जे बाहि के अल्लाह जी आई बुधो मुसलमान हो बाहि पई चवे मुंहिंजा अल्लाह चओ बाहि रब तुंहिंजो हुक्म अखियुनि ते आ जहिड़ो मोकिली दे ओड़ो मोटाए ॾींदी मां ॾाढा ॾाढा चओ सुभान अल्लाह बाहि के कन आहिनि चयो वरतई कोन ॻाल्हायो दरिया के कन आहिनि दरिया के वञे पियो अल्लाह जो नबी केर हज़रत यूनुस अलैहिस्सलाम बेड़े ते वेठो आ मलाखे जे खणंदे पर यूनुस नबी जो मेराज आ चओ मछीअ जे पेट में मलाखे जे खणंदे जे हा तोखे न खणंदुमि बाक़ी कंहिंखे जे घणो किराओ वठ जे तोसां किराओ ई नाहे छा जे तोसां किराओ ई नाहे जे किराओ नाहे तोसां चे न चे पक चे न पक तोसां किराओ नाहे वेठा बेड़ीअ ते पूर भरियो विच दरिया ते आयो त बेड़े खे लहरां आयूं ॿुॾण लॻी बेड़ी चओ चओ बेड़े खे तारण वारो केर ॿोड़ण वारो केर फरमा तो कुरान बिस्मिल्लाह मजरेहा व मुरसाहा इन्न रब्बी लगफूरुर रहीम अल्लाह हिन बेड़े के तारण भी तुझो कम किनारे ते पहुंचाइण भी तुझो कम हाणे वने पियो अल्लाह जो नबी केर यूनुस अलैहिस्सलाम लहे तो मलाक बेड़ो बुड़ण लगो नजूमिन चयोसि हिकु अहिड़ो माण्हू आहे जेको मालिक जी इजाज़त खां सवा आयो आहे इहो लहे त पोइ बेड़ो तरंदो जे हिन खे लाहींदुमि त हेका वड़बो हिन खे लाहींदुमि हेका वड़बो हाणे हीअं थो कयां कीअं जे मां कुणो थो कढां जंहिंजो कुणो निकिरे उहो बेड़े तां लहे हज़रत कुणो जे कढियाऊं पहिरियों ई नालो निकितो यूनुस अलैहिस्सलाम मला चयो अरे सोणो माण्हू मोतबर माण्हू आहे हिन खे लाहियां यार ॿीहर कढो कुणो ग़लति आहे वरी जे कुणो कढियऊं त बि लिखियल आहे यूनुस अलैहिस्सलाम मला चयो अञा बि ग़लति आहे टियों दफ़ो कुणो कढो वरी जे कढियऊं त बि लिखियल आहे यूनुस अलैहिस्सलाम हला मत वधी करे मला पियो चयो तुंहिंजे करे ख़लक़ थी ॿुॾे महिरबानी करे बेड़े तां लह ईअं बि न चयईंसि किनारे ते पुॼाई
इएं बि न चएसि त मूंखे पोइना छॾे अचे न न इते ई लाह तव्हां को पुछां थो कंहिंखे सॾे ॻाल्हायो यार कलंदर खे भेटाईअ खे सैदी मूसाणी खे फरमा तो कुरान वहुआ माकुम ऐनमा कुंतुम ओ लिखियो पियो आहे हिते मां कुरान वारी ॿोली ॻाल्हाईंदो आहियां ॿी ॿोली ईंदी कोन्हे वहुआ माकुम ऐनमा कुंतुम जाथे तहां हो ते मां आहियां रब जो सॾु तहां कजो जीउ मां कंदोमांव हाणे बा कंहिंखे सॾे चए पियो अल्लाह इएं त नथो चवे त पोइ न पहुचाए अचां इएं बि नथो चवे त भला हेॾे वापसि टपाए करे अचां हिते जो हिते थो लाहे अल्लाह ताला फरमायो यूनुस गणती न कर मां जे वेठो आहियां अबा यूनुस अलैहिस्सलाम नबी आ वली आ ॻाल्हायो अदा पूरी दुनिया जा वली गॾु कयो हिकु नबी जो शान मथे आ हिकु नबी जो शान नबी वेठो आ बेड़ो बुॾे थो नबी लहे थो बेड़ो तरे थो तवज्जो आहे नबी वेठो आ बेड़ो नबी लहे थो बेड़ो यूनुस अलैहिस्सलाम नबी मथे या हजरत पीरान पीर वली मथे ॻाल्हायो अबा चओ हजरत पीरान पीर तव्हां असांजो मुर्शिद आओ जै 10 साल फिजर जी नमाज इशा जी नमाज एक वुजू सां पढ़ी आओ जै 61 खत्म रमजान में पढ़ंदो हो जंहिंजो लक़ब अब्दुल कादिर जीलानी कुतुब रब्बानी महबूब सुबहानी चओ पीरान पीर जे दुश्मन ते लानत आओ चओ ई नथा तव्हां न मञींदा हो छा ॻाल्हायो छो नथा खुदा तव्हांखे मदीने मोकिले जे कन्ना हो कायल पीरान पीर जा त पोइ चओ न मां थो चवां हज़रत पीरान पीर वली आ तव्हां असांजो कादरी तरीक़ो इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि वारो तरीक़ो कादरी तरीक़ो हज़रत अब्दुल कादिर जीलानी वारो तरीक़ो आहे तवज्जो आहे उनखे केर न मने बा सॼी दुनिया जे वलियनि जे मथां कदम आहे मुंहिंजे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानीअ जो वक्त जो कुतुबुल अक़ताब वलियन जो भी वली पीरन जो भी पीर मुर्शिदन जो भी मुर्शिद केर न मनेस नबी बेड़े तां लहे थो बेड़ो तरे थो नबी वेठो आ बेड़े ते बेड़ो बुॾे थो कंहिंखे सॾे ॻाल्हायो फरमा तो कुरान फनादा फि ज़ुलमात अल्लाह इलाहा इल्ला अंत सुबहानका कोने वो मज़ो जो अल्लाह करे वायद बंद करे हाँ इल्ला अंत सुबहानका अञा त मां ॿाहिरों थो हलां मेराज जो आयत रहियल आहिनि अञा जॾहिं हले कमु छा थो चवे क़ुरान ॿुधो छा चई अल्लाह इलाहा इल्ला अंत सुबहानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन कंहिंखे पियो सॾे नबी वेठो आ बेड़ो बुॾे थो नबी लहे थो बेड़ो तरे थो हाणे फ़ैसिलो पाण कर कंहिंजी मर्ज़ी हलंदी आ ॻाल्हायो अल्लाह समद बेनियाज़ आ कंहिंजी कौन कोन्हेसि छो पीउ नबी पुटु घर को मुड़सो नबी घर वारी बाहि में मुड़सो काफ़र घर वारी जन्नत में पीउ नबी पुटु घर को चओ न ॻाल्हायो यार मुड़सो नबी घर वारियूं बाहि में मुड़सो काफ़र घर वारी जन्नत में जेतो रखी आब आतश हिक चीज़ अंदर आस्ते चओ मतां केर ॿुधेव सफ़ा सफ़ा आस्ते चओ रखी आब आतश हिक चीज़ अंदर बीबी आसिया खे फिरौन जे घर बीबी लूत मथां तो वसाया पत्थर हर हाल संदस हमराह भी तू मिठा मालिक तू
चओ न खालिक भी तूं माबूद भी तूं अल्लाह भी तूं मोहताज पैगंबर पीर सभई चेथो 100 साल उज़ैर ते वारिया तो निंड थव न जागो था ना नको न तू जोरी तू पाण वेहे कोन थो भला अथी स्प्रिंग फिट थी वे या वञो 100 साल उज़ैर ते वारिया तो हॾा मोल गॾह जा जियारिया तो पखी मारिया खलील उॾारिया तो सुभान अल्लाह चओ चओ हिक्का चओ हया वारी ज़ाइफ़ां जो मुड़सो सादो ऐं ग़रीब छो न हुजे हिक ॾे ॾिसंदी अथव बेहया ज़ाइफ़ां जो कमु आहे हिक करे ॾिसंदी वधे हया बचायो हिक जा थियो छा चई 100 साल उज़ैर ते वारिया तो हॾा मोल गॾह जा जियारिया तो पखी मारिया खलील उॾारिया तो ये तो थियो शायरी में तर्जुमो कुरान पढ़ा फरमा तो कुरान औ कल्लज़ी मर्र अला करियतियों वही खावियतुन अला उरूशिहा काल अन्ना युहयी हाज़िहिल्लाहु बाद मौतिहा फअमातहुल्लाहु मिअत आम सुम्मा बासा काल कम लबिस्ता काल लबिस्तु यौमन औ बाज़ यौम कुरान तो फरमाए हज़रत उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम गड्ढा ते सवारा मानी भी साणो खई वदो आ छो तो होटलन जो ज़मानो ही कोन हो सफ़र में आ मानी भी गड्ढो गड्ढो भी सवारी गड्ढ तस आदे समूह जी कौम जूं भितियुनि जे मथां छतियूं किरियूं पयूं आहिनि अल्लाह जो नबी पुछा थो करे अल्लाह जे जी उज़ैर जे हे वेढ़ा भी कॾहिं वधाईंदे या न हे वेढ़ा कॾहिं आबाद थींदा या न अल्लाह फरमायो अल्लाह ताला हज़रत उज़ैर खे 100 साल मारे छॾियो छड़ो ईअं चई 100 साल मारे 100 साल मारे वरी जीअरो कयईंसि जीअरो करे वरी पुछा पियो करे काल कम लबिस्ता घणो टाइम ग़ाइब रहे घणा साल मारियो हो माए छा पियो चवे नबी काल लबिस्तु यौमन औ बाज़ यौम हिकु ॾींहुं या हिकु ॾींहं जो हिस्सो घणा साल वयो बा वरी अल्लाह छा कयोसि जीअरो करे वरी पुछा कहीं थे छा चयसि त घणो टाइम का मारियो हो माई हिन छा चयो हिकु ॾींहुं या हिकु ॾींहं जो हिस्सो चई कीअं चई जॾहिं मूंखे मारियो न त सिज कानो चढ़ी आयो वरी हाणे उथियो आहे त ट्रेपारी आहे लथो कोन्हे काल लबिस्तो यौमन औ बाज़ यौम हिकु ॾींहुं या हिकु ॾींहं जो हिस्सो अल्लाह ताला छा चयोसि काला चयईं बल लबिस्त मिअत आम फंजुर इला तामिका व शराबिक लम यतसन्नह ॿुधो मुसलमानो कुरान अल्लाह ताला फरमाए उज़ैर 100 साल मारियो हो माई 100 साल जी हा गॾो काथे थी जे हॾ ई ज़ाहिर कोन अथसि जे ॿियो छा साण हुई चेमानी जे हाणे ॾिसो भला हीअं जे नज़र करे हॾ गॾिबाया गॾो तयारु थींदो हुयो अल्लाह चलो जो तयारु थी जल्दी गॾो बि तयारु थी वियो जंहिंजा हॾ ई गुम चई ॿियो छा साण हुई चई दस्तरखान में मानी ॿधी करे सफ़र में निकितो चई 100 साल मारियो मां चई मानीअ खे ॾिसो उहा ओड़ी मानी ताज़ी दूहां पई कढे हज़रत उज़ैर मथे तके चए पियो रब्बा जे तो 100 साल खां पोइ गॾो ऐं मानी सागा तयारु करें त तूं कादिर जे आदे समूह जी कौम खे वरी साॻे ई हाल में आने तबाह थियल के तब तूं कादिर नबी अबा नबी आहे न हज़रत उज़ैर घणा साल मारियसि 100 साल खां पोइ वरी ॻाल्हायो जीअरो करे वरी पुछा थो करे त छा त घणो टाइम ग़ाइब कयो मां मारियो हो मां छा चई त काल लबिस्तो यौमन औ बाज़ यौम हिकु ॾींहुं या हिकु ॾींहं जो हिस्सो 100 साल खे हिकु ॾींहुं या हिकु ॾींहं जो हिस्सो नबी आहे ज़िंदा वेठो आहे पंहिंजी हाल जी रब पुछा थो करे से पोइ बि चवे थो ॾींहुं या ॾींहं जो हिस्सो माना ख़बर ॻाल्हायो यार
बेली हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम नबी के पंहिंजे हाल जी ख़बर भी कोन्हे, तुझी असांजे हाल जी साईं खे ख़बर कीअं पवंदी। चरिया चिथो 100 साल उज़ैर ते वारिया तो हॾा मोल गॾज जियारिया तो पखी मारिया खलील उॾारिया तो। केरा चओ न हिकु चओ छो नथा। चेथो तुझी कुदरत जी कला कान पवे तोखे सोहन नाला 99। सुभान अल्लाह। खुदा जो नालो तव हिक रब हिक जी इबादत कयो। हजरत यूनुस अलैहिस्सलाम के अल्लाह फरमायो ओ यूनुस चेंजी लाणतो जो कमा मच्छीअ जे पेट में, मच्छीअ जे पेट खे तो यूनुस नबी लाइ एयर कंडीशन जो कमरो बनाइण मां अल्लाह जो कम आहे। यूनुस नबी जो मेराज उहो भी मच्छीअ जे पेट में। पर अजीज मुसलमान भाइरो तव्हां असांजे नबी मुहम्मद रसूलुल्लाह जो मेराज 1.25 लाख नबियन जो मेराज फर्श ते मुझे तव्हां असांजे नबी जो मेराज और नूरी मलाइकन जा सरदार जिब्राइल जी मुंजा साईं वन जन्नत मो सवारी वठी मुझे मोहम्मद रसूलुल्लाह जे दरवाजे ते पहुंच। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हतीम में आराम हन। हजरत बीबी उम्मे हानी हजरत अली साईं जी भेण उन जे घर सौट जे घर में आराम में सुम्या पिया आहिनि। जिब्राइल नूरी मखलूक जो सरदार, जिब्राइल नूरी मखलूक जो। अब जिब्राइल के पुट आहिनि, ॻाल्हायो। धिया घरवारी आ कहे न नरो न मादी। जिब्राइल न नरो न मादी। जिब्राइल जो कद जमीन का आसमान ताईं, कद तो जमीन का आसमान ताईं। न उनके औलाद न आ कहे न पुत्र न धी। 600 पर एक पर खोले तो भर बंद, दो पर खोले तो ओलव बंद, टियों पर खोले तो उत्तर बंद, चौथों पर खोले तो दक्षिण बंद। एक एक पर में एडी ताकत आ। फरमाई जॾहिं मां लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जे ॻोठ जी चकी खयमि, जंहिं ॻोठ जो 400 खां वधीक तादाद हो घरनि जो, हिकिड़े पर जी चोटीअ ते खयोमान। एतिरो आसमान जे तरफ़ वेझो वयमि, खणी वियोमान जो हुननि जे कुतनि जूं भौंकां, हुननि जे कुकड़नि जूं बांगा अल्लाह जे मलाइकन ॿुधियूं, उधो करे जो सटियो मान ज़रो न मिलु न ज़रे का। लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जी ख़बर अथव न बा कहिड़ो गुनाह हुन। अबा ख़बर अथव न या अबा लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जी ख़बर अथव न कहिड़ो गुनाह हुन। हाणे हिन उम्मत में कोन्हे इहा पुछड़ाई। हाँ बा पोइ कंहिंखे था ॾियूं। कुंतुम खैरा उम्मतिन, कुरान थो चवे तव्हां भली उम्मत आयो। छा चई? जिब्रील आयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम में सुम्या पिया आहिनि। आराम में जिब्राइल फरमायो मुंहिंजा अल्लाह चई जी जिब्राइल चई मुंहिंजो महबूब त आराम में सुम्हियो पियो आहे, कीअं जाॻायांसि। अल्लाह ताला फरमायो जिब्राइल तुंहिंजे चेहरे खे मां अल्लाह ताला जन्नत जे काफूर वारी मिट्टी मां ठाहियो आहे। तवजो कजो, तुझे चेहरे के माला ताला जन्नत जे काफूर वारी मिट्टी मां ठाहियो आओ। तू पंहिंजो मोह महबूब मोहम्मद करीम जे कदमन मुबारकन जे तिरन सां मिलाए। जॾहिं तुझे काफूर वारी थधाण इमामुल अंबिया सल्लम जे कदमन मुबारकन जे गरमाश खे लॻंदी, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो पाण जागी पवंदा। छा चएसि तू नबी साईं जे कदमन जे तिरन सां मोह मिलाए। आहे केर? जिब्राइल नूरी मखलूक जो सरदार आ। नूरी मखलूक जो, नूरी मखलूक जो सरदार आ। पर तव्हां असांजे नबी हजरत मोहम्मद रसूलुल्लाह जो मेराज वारी रात नौकर बणियो बीठो आ। नौकर जो शान मथे या आका जो ॻाल्हायो। असां कॾहिं चयो आहे त नबी साईं जे नूर जा असां इनकारी आहियूं? नबी साईं नूरे नुबूवत आ, नूरे रिसालत आ। बाकी अल्लाह जे नूर मां नूरी मलाइक आहिनि। असांजो अक़ीदो आहे मुंहिंजो सोणो नबी नूरी मखलूक जो भी सरदार आहे। नूरनि खां भी मुंहिंजे महबूब जो शान मथे आहे। कन किताबनि में अचे थो अल्लाह ताला फरमाया जिब्राइल चई जी साईं हे तुझा काफूर वारा जेके चप आहिनि न, चई हा साईं इहे नबी साईं जे कदमनि जे तिरनि सां मिलाए मोहम्मद खे पेरनि में चुमी ॾे त मां मोहम्मद खे जाॻायां।
जिब्राइल मुझे महबूब के बोसो थोड़े कदमन के पाण फरमायो जिब्राइल कीअं आयो आ जेसि रब मोकिलियो आओ जे छाजे लाइ जे तो वसल विसाल जी रात आओ उरूज मेराज जी रात आओ जेका शइ हले पई हलदी रही जेका शइ बीठी बीठी रही जेके रुकू में त रुकू में सजदे में त सजदे में क़याम में त क़याम में सब मुल्क सुन थी वियो चुपचाप थी वई केरा जिब्राइल केड़ी रात आओ जेसि वसल विसाल जी रात आओ रब तो चवे उरूज मेराज जी रात आओ मुंहिंजा महबूबा मथों वारी मखलूकात अल्लाह के अर्ज़ कियो अल्लाह मोहम्मद के मथे घुराए त ज़ियारत कयाऊंसि फरमा तो कुरान नुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर मुझा सोना मलाइक ने ठाथी ॾेखारिया कुर्सी न ॾिठी थी ॾेखारिया सिदरतुल मुंतहा न ॾिठी थी ॾेखारिया लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर ओ नबियन जा सरदार रब थो चवे जे मां रब के न ॾिठो थी आओ त मोहम्मद मां पा रब जो दीदार भी कराया मां महबूबा मां रब पंहिंजो दीदार भी कराया मथे आओ नूरी मखलूक जो सरदार आ पर नबी साईं जो नौकर बणियो बीठो आओ बुधजा हेॾे नबी साईं जे कदमन मुबारकन जे तिरण सां जिब्राइल मोह जे मिलायो नबी पाक सल्लल्लाहु जागी पिया पाण फरमायो जिब्राइल सवारी काथे आओ जेसे सामो बीठी आ छा नालो तस जेसे युकाल लहुल बुराक तांजी सवारी जो नालो आ बुराक बुराक लफ्ज़ वरतला बरक माना बिजली फरमाई मुंहिंजा महबूब थो चवे साईं तांजी सवारी जो नालो आ जिब्राइल जो बुराक आहे कीअं दूनल बगल वफौकल हिमार गदा खो वडी आ खच्चर खो नंढी आ सीनो शींह वांगुरु चुतड़ो घोड़े वांगुरु बहा पर थस पेशानी ते लिखियल थस ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जिब्रील भला स्पीड केतरी थस जिब्रील तो चई यदा खतवहु इंद अक्सा तरफही जाथे नजर पई खुटेस उते कदम पई रखे जिब्राइल वरतो नबी साईं जी सवारी जे रकेब खां माना लगाम खां ऐं मीकाइल वरी पोयों हकलण ते नबी साईं जीअं जो बुराक जे वेझो आया बुराक टप ॾियण लॻी कुॾ ॾियण लॻी छाल ॾिनई मथे हेठि मथे जिब्राइल खे कावड़ आई हीअं रकेब लगाम खां वठी करे थधि कोन्हेसि बस कर गुस्ताखी थी करे नबी जी बुराक चो नन्ना गुस्ताखी कोन थी दियां खुशी वटा ठेंगा ट्रप थी दियां जो बिनी जहानन जो सरदार मुझो मोहम्मद रसूलुल्लाह पुठीअ ते सवार तो दे वरी बुराक छा चयो तवज्जो आहे बुराक चो मां नबी खां वायदो वठंदमि पोइ मां ते सवार थे जे कीअं जे जाते 1.25 लाख नबी क़यामत में नफ़सी नफ़सी चवंदा उते मोहम्मद पंहिंजी उम्मत जी शफ़ाअत कंदो उन वक़्त बि पुलसरात ते मां बुराक ते सवार थे वायदो थे फरमाई बुराक तो सां वायदो आ जॾहिं उम्मत के ओ गुनाहगार उम्मत के रब खां माफ़ी वठी ॾियण ईंदुमि उन महिल बि तो ते सवार थींदो नौने आपो आयो राणे वटों रात लधीसूं लतीफ़ चए ॾातर वटों ॾात कोन पुछे थो ज़ात जेके आया से अघी विया चेथो पुनल त ईंदो पाण पर कुझु आऊं बि अघ भरी थियां मतां चवे भलो चु कमीनीअ मां कुझु न थियो अबा बुधो नबी पाक सल्लल्लाहु बुराक ते वेठा थोड़ो अगी ना हलिया जिब्राइल फरमायो साईं लहो नमाज पढ़ो जमीनी सहरा नबी जो लहो नमाज पढ़ो पाण फरमाया मां लथुम नमाज पढ़ियम पुछा कम केड़ी जाय आओ जैसे ये मदीनो पाक आओ कुछ टाइम खां पोइ तव्हांखे हिजरत करे मको छॾे मदीने ॾे अचणो पवंदो
वरी फरमाए मां सागो वरी सवारी ते वेठम वरी हलिया सवारी थोड़ो अगी ना हलियम नबी जिब्राइल फरमायो साईं लहो नमाज पढ़ो फरमाए मां लथ में नमाज पढ़यम फकाला तदरी ऐन सल्लैता जिब्राइल केड़ी जाया मां काथे नमाज पढ़ी आओ जिब्राइल फरमायो साईं बैतुल्लाह मां ओ जाथे बीबी मरियम के ईसा अलैहिस्सलाम नबी जायो हो वरी फरमाए मां वरी सवारी ते वेठम वरी मुंजी सवारी हली अगी ना हलियम जिब्राइल चो फसल लहो नमाज पढ़ो फरमाए मां लथ में नमाज पढ़यम नमाज पढ़न खां बाद मां पुछा कई फकाला तदरी ऐन सल्लैता जिब्राइल केड़ी जाया मां काथे नमाज पढ़ी आ जिब्राइल फरमाए तो अल्लाह जा रसूल चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ 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 सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं ये तूर सीना जबल आ जाथे मूसा कलीम अल्लाह सां ॻाल्हाईंदो हो पाण फरमायो मंज़िला कंदे कंदे हिकिड़ा अहिड़ा माण्हू मां ॾिठा जंहिंजी खोराक थूहर जो वण जहन्नम जा अंगर ऐं पत्थर हुया मां पुछा कि मिनहुम या अखी जिब्राइल केर हिन जिब्राइल कहिड़े ॾोह जा ॾोहारी जिब्राइल फरमायो अल्लाह जा रसूल साईं उहे माण्हू थी जेके यतीमनि जो माल खाईंदा हुआ हिते पुॼंदा वेंदे इहो हाल थींदो वेंदो कंडिर वणो कंडिरो जंहिंजी खोराक थूहर जो वण जहन्नम जा अंगर ऐं पत्थर जंहिंखे डूंगरियूं ॾेई मलाए कई घेरनि पिया ॿिया त पंहिंजी जाइ ते हाणे यतीम जे माल जे लाइ चाचा बीवर रखियूं था वतनि तव्हां वटि न हूंदो बाबा पके जा कंद कोट घोसपर जा माण्हू कब्ज़ा कंदा आहिनि तव्हां भला माण्हू हो यतीमनि ते रिआयत कंदा हो जागो था किताबनि में वाक़ियो आहे तवजो हेॾे ख़्यालु कयूं वाक़ियो अचे तो हमरा अल्लाह जो बुजुर्ग को सुतो पयो काथे बैतुल्लाह में हरम में सुतो पयो अल्लाह बैतुल्लाह भी बैतुल्लाह है जै डिठो उन्हनि खे ख़बर आ हां बा फरमाया तो कुरान इन अव्वल बैतियों वज़िया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकौ व हुदल लिल आलमीन कुरान तो चवे जहानन जे लाइ हिदायत थो बैतुल्लाह जहान वारनि जे लाइ हिदायत ॻाल्हायो बाबा चओ बैतुल्लाह चओ जहान वारनि जे लाइ हिदायत आ न चाहे फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी पहिरीं नज़र बैतुल्लाह ते पवे जेका बि जायज़ दुआ घुरंदो खुदा खाली न मोटाईंदुसि क़बूल करे छॾींदुसि दुआ कयो अल्लाह साईं तव्हां असांखे बि बैतुल्लाह जी चकर ॾियारे बैतुल्लाह जी ज़ियारत नसीब करे वाह जे बैतुल्लाह है मक्के में वेंदव न जलाल आ मदीने में जमाल आ मक्के में अल्लाह जो घर बैतुल्लाह मदीने में अम्मा आयशा जो घर रोज़ो रसूलुल्लाह है चेथो पाण खे थो मां ॾिसण चाहियां अरब जे देश में शल ॾिसां मां पाण खे इहराम वारे वेस में आस्ते सुभान अल्लाह चओ था ऐं जेका ॿी अहिड़ी का लालच वारी ॻाल्हि कयां त सुभान अल्लाह अहिड़ी चओ आहे कादरपुर आवाज़ वञे जंहिं बैतुल्लाह न ॾिठो न कुझु न ॾिठो वो जण जाए ही पाण खे थो मां ॾिसण चाहियां अरब जे देश में शल ॾिसां मां पाण खे इहराम वारे वेस में अर्ज़ पूरो कर तूं मौला पाण हिन पेनार जो दिल खे घुर्जे थो सदा दीदारो दिल बर यार जो चेथो पुखा जन जानकता से कन था तैयारी असां जी बे कर वरे शाल वारी अने थोड़ो आस्ते चओ आखिरी वायदो तो क्या बस दुआ घुरंदो माने साईं आयो आहे स्टेज ते पुखा जन जानकता से कन था तैयारी असां जी बे कर वरे शाल वारी चेथो मिठो शहर में हड़ न दादू वणे थो न को पाण सां गॾु असां खे खणे थो अदा ॾेस आवाज़ थोड़ो मिड़े ॾेस राम कर मिठो शहर में हड़
न दादू वणे थो न को पाण सां गॾु असांखे खणे थो है दुखी गाल इहा न कम ई बणे थो है दुखी गाल इहा न कम ई बणे थो न वीज़ा मिले थी न थे पास जारी पुखा जन निकता सिकन था तयारी असांजी बिहे कर वरे शाल वारी कॾहिं माण्हू मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो घर थई वॾा ज़िद्दी हो यार कॾहिं माण्हू मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो घर थई इहा मस्जिद मदीने जी इहो ई दोस्त जो दर थई असां वारा वरी हाजी मोट दई न के एड़ा भी के बदबख्त थी सब न तो चवा सब भला रहन पर के मोटंदा हिकड़ो हाजी मोटी है मुझे इलाके में वयो मां समा मुबारक ही ते पुछ मां हाजी साहब खबर दे बुधा बैतुल्लाह रोज़ रसूलुल्लाह जी का गाल त अंदर ठरे चे बस छा बुधाया बस मिड़ई मुझे मजो आयो चे मिड़ई मुझे थक थई पुछा अरे मजो आई बैतुल्लाह रोज़ रसूलुल्लाह में जे मिड़ई मुझे थका हो जनी तो के बैतुल्लाह मजो ना आयो छोरन के वो छोड़े उथो मौलवियो मचो उथो बेकदर पे गड्ढे हो मस्जिद में वये नहीं छा जे न वने छा कुत्तो मस्जिद में वयो हेडो फिरो हेडो वयो बैतुल्लाह मरकज़ ईमान जो वनो बैतुल्लाह में अरे जे मदीनो न डिठो मको कुछ न डिठई मार मारा लगी बे छित्ता थिया वता हो बन्नी ते झेड़ो ढगी ते झेड़ो बकरी ते झेड़ो वनो पैसा ला दौलत नहीं तो वनो बैतुल्लाह जा चक्कर दई अचो जे जे लाए कूड़ हिलाल हराम जायज ना जायज सब गड्यो था पोया पोया वरी खत्म होई न चवंदई बुधी छड मरण खां पोइ मैयत जूं अखियूं न फिसंदियूं त अॻे छोरा चवंदा अबे जी मिल्कियत फराए वॾेरा अब्दुल सलाम हल त हलऊं चई जीअं वॾेरो करे न चई छत्ता हो बन्ने ते भी माण्हू था मारियो ठगी ते भी माण्हू था मारियो घोटकी में बागड़ी आहिन कोन ॻाल्हायो मां भी खोड़ थदो ॻाल्हायो वरी ऑपरेशन भी कयां तव्हांजी बागड़ी भी आहिन घोटकी में भील ॻाल्हायो भली खुदा जो नालो अथव ॻाल्हायो भील भी आहिन न कोल्ही मारे चा कॾहिं ॿुधो त यार बा बागड़ी घोटकी में का बा वाणिया विढ़ी पिया बा होॾो मुया बा होॾो ॻाल्हायो भील बागड़ी कोल्ही बागड़ी भी न विढ़न कोल्ही भी न विढ़न वाणिया भी न विढ़न छितो रुगो मुसलमान थियो लाशन जा ढेर लॻा पिया आहिनि बन्नीअ ते भी झेड़ो तुंहिंजो सीव ते भी तुंहिंजो झेड़ो बबूर ते भी मुड़स था मारियो लह कबर में त खबर पवई लपो मिट्टीअ जो पवे न पोइ खबर पवंदई दुनिया दौलत साण न हलंदई मासी नानी रोंदी रहंदी होते हकीकत भी का घुलंदी होते हकीकत भी का घुलंदी गाराणे में गरणो वा नेठ त हिक ॾींहुं मरणो आ ही धड़ धूड़ में धरणो आ पर वठी मां चाहे तू ठयो साम्हूं आ खबर अथव दुनिया ते जे मस्ती था कयो मां ॾाढो मां ॾाढो मां ॾाढो अड़े मां न ठहंदी थई न कर मां खुदा त वणन जूं चोटियूं भी लाहे सटियूं हज़रत अली से फरमायो जेको वॾाई करे न अलाह जी धरती ते उनखे चओ तू ठयो कहिड़ी शइ मूं अब ठया हुजे शइ मूं ख़बर अथव न टिप कंदड़ पाणी जेको अबे जी पुठी अम्मा जी छाती मां निकितो अब ईअं न वरी जाते ठयाऊं वो अमड़ जो रहमो जाते ठयासीं गंदे पानी में ठयासीं पेट गंद सां भरियो पियो आहे बेली सच ॻाल्हायो मां जे पेट खां जंहिं दरवाजे खां ॿाहिरि आयासीं उहा बि ख़बर अथव न हा या वरी ॻाल्हि खोलियां हा वाह खबर अथव न लोंडो साहब चवंदा केसूर में दवा कढां अलाए काथे लाउड वञे थो अदब जी ॻाल्हि नथो खोलियां पेट गंद सां भरियो पियो आहे गंदे पाणी मां ठहियाऊं अल किबरिया रिदाई वॾाई अल्लाह जी चादर आहे जेको सिटबो सो सटबो जेको ॼायो आहे मरण लाइ जेका ठही आहे उहा डरण लाइ
स्वामी सोढ़ी नांग बलाऊं माकोड़ा भी चवंदा खाऊं चमड़ी सूधो चरणो वा नेठ त हिक ॾींहुं मरणो वा ही धड़ धूड़ में धरणो वा जिथो ईंदा मलक पुछाणे वारा पीड़न खातिरे घाणे वारा सड़णो वा या ठरणो वा नेठ त हिक ॾींहुं मरणो वा ही धड़ धूड़ में धरणो वा जिथो कॾहिं माण्हू मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो घर थई। इहा ॻाल्हि विसरी वा या विसरी त कोन्हे। इहा मस्जिद मदीने जी इहो ई दोस्त जो दर थई। तवज्जो आहे। अल्लाह वारो सुतो पियो आहे जंहिंमां ख्वाब लधो हिकिड़ो माण्हू आयो जंहिं अची चयो त हाजी घणा आया आहिनि बैतुल्लाह में चे 6 लख जे घणनि जो अल्लाह ताला हज क़बूल कयो आहे चे हिकिड़े जो बि हज क़बूल न आहे। वरी छिरक भरे उथियो वरी ॿी राति वरी बि साॻी ॻाल्हि चे केतिरा हाजी बैतुल्लाह में तवाफ़ करनि था चे 6 लख चे घणनि जो अल्लाह ताला हज क़बूल कयो आहे चे हिकिड़े जो बि क़बूल न आहे। वरी साॻी जाइ ते सुतो पियो आहियां 3 ॾींहं बि साॻी ॻाल्हि चौथे ॾींहं ते हमरा चए थो हिकु अहिड़ो माण्हू आहे ओ जंहिंजो घर वेठे अल्लाह ताला हज क़बूल कयो आहे उन जे सदके अल्लाह साईं 6 लख हाजिन जा हज क़बूल करे छॾिया आहिनि। चए छा नालो अथसि चे अली चे कंहिंजो पुटु आहे चे मूफ़िक जो चे काथे रहंदो आहे चे रहे जे मुल्क ते हमरा बोछण खणी हलियो जीअं जो आयो उते पहुतो चेंदा अली आए चेंदा फिलानी घिटीअ में जुतियूं थो वेठो टाकई आयो पुछा कंहिं यार तुंहिंजो अमल कहिड़ो आहे ॿुधाए हक़ीक़त चेदा मां पैसा गॾींदो वियुमि चयुमि त रोज़ रसूलुल्लाह बैतुल्लाह जी ज़ियारत कंदुमि। पोइ हिकिड़े ॾींहुं संभरी सभु तयारु थियासीं मुंहिंजा दोस्त बि अची विया जेके मां सां हलनि पिया सफ़र में संगती मानी त पकी पर भाॼीअ जो बंदोबस्तु मां वटि न हो। पोइ मां नंढड़ी खे मोकिलियो त पाड़े वारे ॾो भाॼी वठी आओ नंढड़ी जो वई त पाड़े वारे भाॼी न ॾिनी मूंखे ॾुख बि थियो वरी मां पाण वियोमांसि जीअं जो वियुमि त उहो हमरा रोइण लॻो अली बिन मूफ़िक चयो रोइण लॻो पुछा कईमांसि छो थो रोए जे यार ॻाल्हि ॿुध नाराज़ न थियां अॼु 8 ॾींहं मुंहिंजा बच्चा बुख ते वेठा थई जे पोइ भाॼी जे घर खां ॿाहिरि निकिरी वियुमि ॿाहिरि इलाइक़े में ढूंढ मोह पियो हो उन मां हिसो छॾाए आयुमि त बच्चनि जी जान बची पई। वो ढूंढ हराम गोश्त चाढ़ियोसीं मां चयो त बैतुल्लाह जे सफ़र ते वञे थो कीअं हराम खारायांसि हाणे जेतिरो वणे भले मां तोखे ॿुधायो आहे खाइणो थी त खाओ। अली बिन मूफ़िक चयो मां खां रड़ निकिरी वई अड़े तूं बैतुल्लाह जा हज करें पाड़े में बच्चा मासूम गरीब बुख मरनि हज तुंहिंजा कहिड़ा जेके बि पैसा हुया खणी उन गरीब खे ॾिनमि तूं खाराइनि मां हज ते न वेंदुमि दोस्तनि खे चयुमि तव्हां हज ते वञो मां न हलंदुमि। अल्लाह खे अली बिन मूफ़िक जो अमल अहिड़ो वणियो उन जो त घर वेठे हज क़बूल कयईं उन जे सदके अल्लाह ताला 6 लख हाजिन जा हज क़बूल करे छॾिया। असां त ॻोल्हींदासीं त पाड़े वारे जी मेंह काथे ॿधल आहे त वांगार करे कढरायूंसि जागो था तव्हां वटि चोरी न हूंदी आहे बा लैस लहुम यदान रहम छाजो आहे वर रखूं था वदन लैस लहुम यदान वला रिजलान नबी से फरमायो चोर धाड़ेल फोरू क़यामत में ईंदो पराए माल खाइण वारो न हथ हूंदसि न पेर बान खां टुंडो पेरनि खां मंडो। पाण फरमायो मां वरी अॻी न हलियुमि जिबरील ॾिठो हिकिड़ा माण्हू आहिनि जेके हिलाल जो पकल गोश्त छॾे हराम जो कच्चो गोश्त पिया खाइनि मां पुछा कई जिबरील केरु आहिनि जे हक़ निकाह ज़ालनि खे छॾे ना हक़ वारे औरतुनि सां बुरायूं कंदा हा उहे औरतूं थी जेके पंहिंजे मुड़ुसनि खे छॾे बदमाशनि खां बुराई कराईंदियूं हुयूं। मुंहिंजा साईं हिलाल जो पकल गोश्त भलो छॾे साफ़ सुथरो ढूंढ कच्चो गोश्त खाइनि था इहे माण्हू थई जेके जुना में ज़िना कंदा हा अड्डा खोलिया अथव ॿुधो ज़िना कर्ज़ थव कर्ज़ मन ज़ना ज़ुने बि आलिहा जेको ज़िना कंदो उन जे घराणे सां कई वेंदी हे क़ुरान ते हथ रखी थो चवां तव्हां ॿिए जी न्याणी ॾे बुरी अखणी न ॾिसो ख़ुदा तव्हांजे बच्चनि जी हिफ़ाज़त कंदो। ॿिए जी न्याणीअ जी इज़त लुटण वारा न्याणियूं तो वटि बि अथई ॿिए जी अम्मा जी बेइज़ती करण वारा अम्मा तोखे बि अथई ॿिए जी घरवारी जी इज़त लुटण वारा
घरवारी तो वट भी अथई जिना करदा ता बे जी न्याणन जी बेइज्जती कंदो नबी से फरमाया मन ज़ना सुन्या बि आलिहा जेको कंदो उन जे घराणे सां कई वेंदी लोहन खोटन में बंद कंदो महफूज न थींदो खुदा जाने थो ता बे जी न्याणी दे बुरी अखणी न ॾिसो खुदा तांजे बच्चन जी हिफाज़त कंदो राज हिक लगो पयो बीठो कमद में हलो बरोई तू ट्रके जो वापारी भइल करे छड्या थई जिब्रील चो सही अगी ना हलो फरमाया मां हलियुम एकड़ा एड़ा मानू ॾिठम बुधो हेरे तवजो के बता आखिरी बात जिब्रील फरमाया एकड़ा एड़ा मानू ॾिठम ओ जेको वणा एकड़ो कंडर जेको इनके पट्टी ऐं चीरे फाड़े पियो मां पुछा के जिब्रील केर हन केड़े डोहा जा डोहारी जिब्रील फरमाया उहे मानू थी जेके रस्तन ते वेही करे थई शरीफन मानू ते टोका ऐं ठठोलियूं कंदा हैं दीनदार ते निमाज़ीअ ते भले मानू ते शरीफ गरीब ते वेंदे न के दगा ते सीटियूं हेठनि वेंदो बची वेंदो मुला थी न कयो शरीफन ते टोका न कयो धनकियूं मस्करियूं कंहिंजी ॾाढ़ी ते कंहिंजे पटके ते कंहिंजी हैसियत ते कंहिंजनि गरीब कपड़नि ते न कयो खुदा बेपरवाह ज़ात आहे खुदा खे ॾियण बि ईंदो आहे खुदा खे खसण बि ईंदो आहे कंहिंजी परवाह कोन्हे पाण फरमायो मंज़िला करे मां बैतुल मुक़द्दस जे कुंडे सां बुराक खे ॿधो ॿधण खां बाद नबी साईं बैतुल मुक़द्दस में पोई सिफ़ में बीठा अल्लाह फरमायो जिब्राइल जी साईं मुंहिंजो सोनो पोइना थो वेह चएसि अॻी ना वेह जिब्राइल जाइ कोन्हे कीअं अॻी ना वेहा फरमायो सोना मुसलो ख़ाली आहे आदम नबी मौजूद आहे मुसले ते न ईंदो इब्राहिम मौजूद आहे मुसले ते न ईंदो इस्माइल मौजूद आहे मुसले ते न ईंदो इमामत हक़ आहे त मुहम्मद रसूलुल्लाह जो हक़ आहे पाण फरमायो जिब्राइल तकबीर चई मां मोहम्मद निमाज़ पढ़ाई 1.25 लख नबियन मुझे पोयां निमाज़ पढ़ी पो वरी नबियन निमाज़ खां बाद लक़ब आयो इमामुल अंबिया ॿियनि नबियन भी अल्लाह जी तारीफ़ कई फरमायो मां मोहम्मद भी अल्लाह जी तारीफ़ कई पर हुननि जे तारीफ़ खां मां मोहम्मद अल्लाह जी तारीफ़ अञा वधाए कई साईं तू छा चयो जे मां चयो मक्के में अमीर भी हा गरीब भी हा पीर भी हा फ़कीर भी हा पर वॾो थोरो मां मोहम्मद ते कई जे मां यतीम जे मथे ते नबूवत जो ताज रखियई वरी फरमाया मां पेरें आसमान ते वयम सवारी आई वरी पेरें आसमान ते वयम पेरें आसमान ते पुगम दरवाज़ो बंद हो दरवाज़ो खड़कायम मन दक्कल बाब केरा दरवाजे ते जे अन जिब्राइल मां जिब्रील हां जे ॿियो केरु साण थी जे मोहम्मद रसूल दरवाज़ो खुलियो आदम अलैहिस्सलाम मौजूद हो हथ मिलाए भली आए पुट सालिया नबी सालिया वरी बे आसमान ते ॿियो टे ते टियों चौथों पंजों छियों सतों वरी सिदरतुल मुंतहा ॿुधो मुझे सोने नबी के को पेरें आसमान ते मिलियो को बे ते मिलियो को टे ते मिलियो को चौथे ते मिलियो को पंजे ते मिलियो को छहें ते मिलियो को सतें ते मिलियो कन खोले ॿुधो मुझो मोहम्मद अञा मथे सिदरतुल मुंतहा ते नबी साईं पुगा त जिब्रील अमीन बीह रहियो नबी साईं फरमाया छो बीठे चयो साईं जो ज़रे बराबर वधुम त खुदा जी तजली पर साड़े छड़ी थी अगी ना वधण तो मोहम्मद अरबी जो शान आ मां ना हलंदुमि अड़े जाते नूरी मलाइकन जे सरदार जिब्राइल जो सफ़र पूरो थियो उते मोहम्मद जो सफ़र शुरू थियो जिब्राइल बीठो मोहम्मद मथे थो वञे पाण फरमायो अच्छो ककर हो मां उन में हलियो वयम आवाज आयो सुम्मदना फतदल्ला फकान का बकौसैन औ अदना फरमायो वेझो आ मोहम्मद वेझो आ ई रब जे वेझो वयम जी हथ जे मथा हथ मां मोहम्मद हिन ज़ाहिरी अखिन सां पंहिंजे अल्लाह के ॾिठो हजरत मूसा ते नूरानी तजली आई त जबल सड़ी पियो मूसा किरी पियो हो कलीमा मोहम्मद हबीबा पाण फरमायो एक दफ़ो न पर 10 दफ़ा ज़ाहिरी अखिन सां मां पंहिंजे रब जो दीदार कयो का भी घबराहट का भी दिक्कत मां मोहम्मद के महसूस न थी अल्लाह चो महबूब छा आंदो थई मां चयोमांसि उहा शइ आंदी आहे जेका तो वटि न आहे रब वटि कहिड़ी शइ कोन्हे बा आजिज़ी निवड़त है ना बा अतहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात जानी इबादत तो जेला माली इबादत तो जेला कौली जिस्मानी इबादत तो जेला अल्लाह फरमा मुझा मोहम्मद तारीफ़ कर मुंहिंजी चे रब मां तुझी तारीफ़ छा कयां तूं पंहिंजी तारीफ़ पाण थो ॼाणे पोइ अल्लाह छा चयोसि या अली मदद नबी ईअं चयईंसि हक़ मौजूद न अतया तो पढ़ंदा हो न पोइ छा चयईंसि अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू मुंहिंजा नबी मुंहिंजी सलामती भी तुंहिंजे मथां रहमत भी तुंहिंजे मथां बरकत भी तुंहिंजे मथां साईं माते त सलामती थी नबी साईं चयो मुंहिंजी उम्मत रहिजी वई अल्लाह चयो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन मुंहिंजे नेक बाना तुंहिंजा उम्मती मां अल्लाह जा उन्हनि जे बि सलाम हुजनि
बस वरी कॾहिं मौक़ो मिलियो त अॻियां तफ़सीली बयानु थींदो। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह मुंहिंजा टूटा फूटा लफ़्ज़ क़बूल फरमाए, तव्हांजी मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।